कुंवारी औरत आहे, मोबाइल हथ में ॾींदसि, सुभाणे वरी कंहिंसां भॼी वेंदी त पोइ तुंहिंजे करे तुंहिंजे सॼे घर जे भातियुनि खे इज़त हथ जी तरी ते खणणी पवंदी। हा बाबा, इज़त सां घर मां नियाणी खे पढ़ाए कढ न त पोइ हुनजे मुड़ुस जी गैरत आहे हुनखे मोबाइल वठी ॾे या हुनखे ईअं रखे। हा या मोबाइल हलाइण वारी जेका तुंहिंजे घर में कुंवारी औरत वेठी आहे न, या नियाणी वेठी थी न, इहा न घर कंदई न तुंहिंजी इज़त जी हिफ़ाज़त कंदई। मां उन्हनि दोस्तनि खे बि पैगाम थो ॾियां जेके ॿार वॾो तकबर ऐं भरमनि सां घुमंदा न, पोइ घर जे माहौल में बि नज़र कयो। थींदो घणो अथव तव्हांखे नज़र न ईंदो, तव्हांखे उहो नज़र ईंदो आहे जेको तव्हां कंदा आहियो। बसि मां एतिरो चवंदोमांव त पंहिंजी नियाणियुनि में नज़र कयो, पंहिंजी नियाणियुनि जो ख़्यालु कयो। तव्हां त चवंदा त असांजी नियाणी इज़त वारी आहे, गैरत वारी न आहे, न आहे। वक़्तु गुज़रण खां बाद में ख़बर पवंदी, पोइ रड़ियूं कंदे, सीननि ते धक हणंदे, पाड़े में मुंहुं न खणंदे, न अज़ीज़नि रिश्तेदारनि जी आॾो के मयत में सिधो वेंदे, न ख़ुशी में सिधो वेंदे, शर्माईंदे। अलाह जो कसम, मां जेके नसीहतियूं ॾियांव थो इन्हनि खे थोरो सम्झो। इन्हनि खे सम्झंदव त तव्हां सां उहे हशर न थींदा जेके वीचारा पाण अॼु ॿार मुंहुं खणी बि शर्माइण खां चलो तव्हांजी मर्ज़ी आहे, तव्हांजी नियाणियूं तव्हां पैदा कयूं, तव्हांजी गैरत आहे, तव्हांजो इहो ईमान आहे।